घर जो छपरो ऐं मनो पियो सड़े ऐं हिकिड़ो भाती उथी सभिनी खे चए त अदा महिरबानी करे हली बाहि विसायूं ऐं ॿिया चवंदा त न बाहि पोइ था विसायूं, पहिरीं जंहिं बाहि ॾिनी आहे हुन सां मीटिंग करण था हलूं। नूर मोहम्मद लगारी साहब सां ऐं क़ाइम अली शाह ताजेदर जेको बाहि ॾेई विया आहिनि उन्हनि सां हली था मीटिंग कयूं। हाणे या त सलाह ॾियो त असीं बि मने ऐं छपरे जी बाहि विझाइण जे बजाए मीटिंग था निकिरी वञूं, पंहिंजे घर खे सहण ॾींदे सही छॾे हलो त मीटिंग था करे अचूं, या आहे त असीं बाल्टी खणी पाण हारियूं ऐं सभिनी दोस्तनि खे चऊं त असीं हारियूं पिया, तव्हां बि अची हथ हथ कयो त गॾिजी बाहि विसायूं। हाणे जेको सिंध जी इंटेलिजेंस आहे जेको सॾे, जेकॾहिं हुजे 2-3 सालनि जो प्रोग्राम वॾी हुजे हवेली आस्ते आस्ते पई बाहि लॻे, मथे हफ़्ते विसाईंदासीं तॾहिं परवाह न आहे, त पोइ त ईअं करणु खपे। पर जेकॾहिं अॼु आहे मुंहिंजा जानी 18 मार्च 18 अप्रैल ऐं सुभाणे आहे लास्ट डे, हाणे जे चओ त मीटिंगूं कयूं, अॼु 18 अप्रैल ते सभिनी खे चऊं त महिरबानी करे मथे हफ़्ते मीटिंग रखो ऐं पोइ सलाह कयूं 25-27 अप्रैल ताईं, पोइ उनजे बारे में पॉलिसी ठाहियूं। के शयूं हूंदियूं आहिनि टाइम स्पेसिफाइड, इम्तिहान जी हूंदी आहे आख़िरी तारीख़, फॉर्म भरियो त भरियो, ॿियो हूंदो आहे सॼो साल पढ़णु, उन में अॼु कापी फेयर न थी त मथे हफ़्ते थी वेंदी। पर इम्तिहानी फॉर्म भरिणो आहे, उन ॾींहुं माण्हू अहिड़ियूं मीटिंगूं करे ऐं मीटिंगुनि में चए त असीं बोर्ड वारनि सां ॻाल्हाइण था हलूं त असीं फॉर्म भरिजी वञे। तंहिंजे करे हीउ त क्रूशल लम्हो आहे, हीउ तारीख़ साज़ लम्हो हो। इन में आदमशुमारी सेंसस मॉनिटरिंग कमेटी खे टियों ॾींहुं जेका प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस हुई ओॾी महिल ऐलान करणु खपंदो हड़ताल जो। चयोसीं हा, चयोसीं हा, आदमशुमारी मॉनिटरिंग कमेटी जे इजलास में चयोसीं, रुगो मूं कोन चयो, बशीर कुरैशी साहब चयो, सफ़दर सरकी साहब चयो, असां सभिनी चयो त का कॉल ॾियूं सिंध में। दोस्तनि चयो त अञा हिकिड़ो अटेम्प्ट कयूं था, नूर मोहम्मद लगारी साहब सां मिलूं था। चयोसीं या बिस्मिल्लाह, उन्हनि दोस्तनि जी नियत ते शक कोन्हे, उन्हनि खे उहे पुर उमीद हूंदा। पॉलिटिकल पार्टीज़ छा थियूं करे सघनि, इहो ख़ुदि सवाल आहे। पावर त इक़्तिदारी पार्टी वटि आहे। पीपल्स पार्टी नेब जे फैसलनि ते अमल नथी करे, पोइ नवाज़ लीग छा थी करे सघेसि? पीपल्स पार्टी बलोच सियासी कैदनि खे आज़ादु नथी करे, हाणे बलोचिस्तान जा माण्हू छा कनि? पीपल्स पार्टी सराइकी माण्हुनि जो सूबो नथी ठाहे, हाणे सराइकी माण्हू छा कनि? पीपल्स पार्टी NRO ते अमल न पई करे, सिंधी माण्हू छा कनि? मुशर्रफ चीफ जस्टिस खे बहाल नथो करे, सिंध जा माण्हू छा कनि? पाकिस्तान जा माण्हू छा कनि? सियासी माण्हुनि वटि एजिटेशन हलाइण खां सवाइ ॿियो को रस्तो हूंदो आहे छा? कुदरतुल्लाह शाह लिखियो आहे पंहिंजे किताब में शाहबनामा में त डेमोक्रेसी ब्लड ट्रांसफ्यूजन वांगुरु आहे। रत घटि थी वञे त छा कबो? वधीक रत विझो, उहो ख़राबु थी वञे अञा वधीक विझो, उहो ख़राबु थी वञे अञा वधीक विझो। त कुदरतुल्लाह शाह कंहिं राइटर सां ॻाल्हाईंदे चयो आहे, उन चयो स्कॉलर त जमहूरियत नाकाम थी वञे पोइ अञा वधीक जमहूरियत, उहा नाकाम थी वञे पोइ अञा वधीक जमहूरियत, उहा नाकाम थी वञे अञा वधीक जमहूरियत। जमहूरियत जी हल आमरियत आई कान्हे, मार्शल आई कान्हे, बादशाहत आई कान्हे। तंहिंजे करे जदोजहद नाकाम थिए अञा वधीक जदोजहद, उन सां रिज़ल्ट न मिले अञा वधीक जदोजहद। हीअ हड़ताल, हड़ताल खां पोइ सॼी सिंध में ॿी हड़ताल, पोइ सॼे सिंध में वज़ीरनि जो घेराव, रस्तनि जो घेराव, रोड रस्ता ब्लॉक। उन खां पोइ अल तहरीर स्क्वायर इजिप्ट, पोइ उन खां पोइ छा थियो? उन खां पोइ वरी वेठो आहे बरादी वेठो आहे, वियो हिकिड़ो हुकुमरान वियो, वरी अमेरिका जा ॿिया एजेंट हुकुमरान वेठा आहिनि। तंहिंजे करे जदोजहद न कजे। MRD तहरीक हलाईसीं, पोइ छा थियो? ज़ियाउल हक़ वियो, पोइ केरु आयो? वरी बेनज़ीर साहिबु आई, पोइ आयो ग़ुलाम इसाक़ खान। पोइ तंहिंजे करे MRD तहरीक हलणी न खपंदी हुई, छाकाणि त आख़िर में छा थींदो? आख़िरी रिज़ल्ट सोचे, सॼो प्लान हिन ते ठाहिजे, सुभाणे छा थींदो? सॼो प्लान माण्हू शेख हयास चयो आहे त केरु चवे तोखे ॻोल्हींदे मुंहिंजी उमिरि अजाई वई, ॻोल्हा ख़ुदि बि त आज़ादी आहे, सारी उमिरि सजाई वई। त अयाज़ लतीफ़ पली जो या अवामी तहरीक या तव्हां जहिड़ा सिंध जा घण घुरा से माठ करे हिननि खे इहो कमु कंदे ॾिसंदा रहनि, या असीं मैदान में हुजूं ऐं हूअं जीअं चयो हो जॾहिं निमरूद जी बाहि पे ॿरी त हिकिड़ी झिरकी पाणीअ जो फुड़ो खणी उॾामंदी वई उन बाहि खे विसाइण, त उन खां सभिनी बाज़नि ऐं ॿियनि पखियुनि पुछो त तुंहिंजे हिन फुड़े सां बाहि विसामंदी? हुन चयो त मुंहिंजे हिन फुड़े सां निमरूद जी बाहि विसामे या न विसामे?
आउं चवां थी त जॾहिं यौम आख़िरत अचे तॾहिं जॾहिं इम्तिहान जी घड़ी में पुछियो वञे त केरु बाहि विसाईंदड़नि सां हो, केरु बाहि भड़काईंदड़नि सां हो, त आउं चवंदुसि त आउं बाहि विसाईंदड़नि में शामिल हुअसि। त अवामी तहरीक ऐं तव्हां जहिड़ा दोस्त असीं सभु तारीख़ में इहो रक़म कराइणु चाहियूं था त असां उन्हनि जे ख़िलाफ़ स्टैंड वरितो ऐं ॼमी बीठासीं। अच्छा, हाणे ॿी ॻाल्हि त छा ॼमी बीहण सां रिज़ल्ट्स कोन थियूं निकिरनि? ॼमी बीहण सां चीफ जस्टिस बहाल थी वियो, ॼमी बीहण सां ज़ियाउल हक़ हवाउनि में उॾामी वियो, ॼमी बीहण सां MRD जी तहरीक हली ऐं 86 ऐं 83 में ऐं आमरियत ख़तमु थी। 83 जी तहरीक खां पोइ 85 में ग़ैर जानबदार चूंडूं थियूं। स्टैंड वठण सां असांजे क़ाइद जनाब रसूल बख्श फलीजे जे स्टैंड सां, अवामी तहरीक जे स्टैंड सां ऐं सॼे पाकिस्तान जे बॉबे वतन माण्हुनि जे स्टैंड सां कालाबाग डैम अञा न ठहियो आहे। चश्मा जहलम लिंक कैनाल ते नेपरा जो पावर प्लांट क़ाइमु न थी सघियो। सिंधी माण्हुनि जे स्टैंड जे करे सिंध जे माण्हुनि खे अक़िलत में तब्दील करण जे 1000 कोशिशुनि जे बावजूदि कराची ऐं हैदराबाद में सिंधियुनि जो अंग वधे पियो। तंहिंजे करे 1000 कोशिशूं कंदो, 500-700 कोशिशूं कामयाब वेंदियूं, 200-300 में नाकामी थींदी। कोशिश ऐं जिदोजहद जारी रखबी, अवामी तहरीक ऐं सिंध जा बॉबे वतन खे डिफीट कंदा।